पाकिस्तान पीपल्स पार्टी सखर हाउस के अगवान सैयद जाहिद हुसैन शाह बुखारी जो मुस्तहिक बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम के हवाले से अहम पैगाम। पीपी ऑफिस लेबर कॉलोनी सखर में मीडिया से ॻाल्हाईंदे चयो आहे त 12 मई ते मुस्तहिक औरतुनि जी किस्त जारी कई पई वञे, जंहिंमें मुल्क जे सभिनी मुस्तहिक औरतुनि जा कार्ड बहाल कया वेंदा। जिन जा कार्ड ब्लॉक या आईडी ब्लॉक थी वही है उहे असांजे लेबर कॉलोनी के पीपी ऑफिस में अचन बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में रजिस्टर्ड थी सकन था। मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त जेके माण्हू अञा ताईं इनकम सपोर्ट प्रोग्राम में रजिस्टर्ड न थिया आहिनि उहे असल कार्ड खणी अची रजिस्टर्ड कराइनि। इन सिलसिले में पीपी के मरकज़ी अगवान इस्लामुद्दीन शेख, सैयद खुर्शीद अहमद शाह, सैयद नासिर हुसैन शाह, MNA नोमान इस्लाम शेख, सिंध असेंबली जो स्पीकर सैयद अवैस कादिर शाह, सैयद फर्रुख खुर्शीद शाह ऐं ॿियनि खे गुज़ारिश आहे त असांजो मिशन शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी अवाम ऐं मुल्क की ख़िदमत करणु आहे। महिरबानी करे पंहिंजे मुल्क ऐं शहर जे मुस्तहिक माण्हुनि जी हर मुमकिन मदद करायो जीअं उन्हनि खे इमदाद लाइ पैसा ॾिना वञनि त हू हिन महांगाई में ग़रीब ज़िंदा रही सघनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची